अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तों। अॼु तव्हांखे असां ग़ुलाम हुसैन जी ज़िंदगी जे बारे में अहम मालूमात ॾियूं था कि ग़ुलाम हुसैन नंढपिण में छा कयो ऐं काथों पैदा छो ऐं काथे जेको आहे रहंदो हुयो। असां हिन प्रोग्राम में सॼी तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं। अगरि तव्हां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब अञा ताईं न आहे कयो त बेरा महिरबानी असांजो चैनल सब्सक्राइब कयो ताकि असांजी ऐं असांजे महिमाननि जी दिलि हौसला अफ़ज़ाई जी वजह खां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां असांजो यूट्यूब चैनल जी ओली मुराद असांजो सब्सक्राइब कयो। ऐं तव्हांखे ॾसींदो हलां त ग़ुलाम हुसैन उमरानी उस्ता मोहम्मद ज़िला जाफ़राबाद में पैदा छो। हे चांडिया माला में रहंदड़ हुयो ऐं जेको नज़दीक मच्छी पुल जे ईंदो आहे। ग़ुलाम हुसैन बचपन में सुठा राग ॻाईंदो रहियो ऐं बचपन में ई हिन खे वॾो शौक़ु हुयो। बलूचिस्तान जे नंढे शहर उस्ता मोहम्मद जेको ॻड़ी खेरे जे नज़दीक पुॼंदो आहे इन में राश पज़ीर हूंदो हुयो। त आहिस्ता आहिस्ता प्रोग्राम कंदे कंदे वरी हैदराबाद हलियो वियो। हैदराबाद में बि वॾा प्रोग्राम कयईं। अच्छा, हिन खे जेको आहे त महफ़िलनि में घुरायो वेंदो हुयो, शादी या वॾी वॾियूं दावतनि में हिन खे घुरायो वेंदो, हिन जा गाना चया वेंदा हुआ। अच्छा, तव्हांखे ॾिसां त मुमताज़ मौलाई हिननि जी सरबराही कई। जेको गानो हिन जो लॻो आशिक़ मजबूर हुआ केॾो बि कंधार हुजे, त इन गाने में जेको आहे त सिंध वारनि ऐं बलूचिस्तान वारनि ग़ुलाम हुसैन उस्ताद खे वॾो चाहियो ऐं जंहिंजी वजह कोई हिन जो नालो उरूज ते अची वियो, वरी कैस्टनि में अची वियो। मुमताज़ मौलाई शाइर